दरिया खान मरी में जश्न ईद मिलादुल नबी के सिलसिले में प्रोग्राम ने रैलिन जो सिलसिलो जारी है। मदीना मस्जिद में दावत इस्लामी दरिया खान मरी की निगरान नजिब अली अतारी की निगरानी में एक अजीम शान प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंमें तलावत कुरान पाक की सादत सईद अहमद अतारी हासिल कई, जॾहिं त जमशेद अहमद अतारी नाले मिठू अतारी, इफ्तिखार अहमद, इब्रार अहमद लूना ऐं ॿियनि हमद ऐं नात ख़्वानी कई, जॾहिं त नवीद कमाल मदनी नजब अली अतारी ख़िताब कंदे चयो त ख़ुदा पाक जा एहसान आहिनि जो असीं पंहिंजे प्यारे आका जी आमद जी ख़ुशी में ख़ुदा पाक जी सना पढ़ी ख़ुदा पाक जी खुशनूदी हासिल कयूं था। प्रोग्राम के आखिर में दुआए ख़ैर घुरी वई ऐं लंगर तक़सीम कयो वियो। जश्न ईद मिलादुल नबी के प्रोग्राम में शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे तादाद में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची